डोकरी जे PS 13 ते अवाम जे जातल सुञातल PP उम्मीदवार सरदार हिज़बुल्लाह खान बुघियो हर दौर में अवाम जी बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे। तक जे अवाम खे अपील आहे त उहे 25 जुलाई ते तीर ते ठपो हणी खेसि कामयाब कराइनि। पारां जिबरान अली मंगी, PP अॻवान, सिटी डोकरी ऐं मंगी बिरादरी। पुट